मुसलमान भाइयों, रबीउल अव्वल शरीफ जो महीनों बिनी जहान जे सरदार जे विलादत पाक जो महीनों सही रिवायतों मुताबिक रबीउल अव्वल जी 12 तारीख हुई, सोमर जो ॾींहुं हुयो, सुबुह जो वक़्तु हुयो, मक्के जो शहर हुयो, जो सरदारनि जो सरदार दुनिया ते तशरीफ आसमान में, जमीन में, शर्क गर्ब में, शिमालो जुनूब में जे मदीने वाले मीर जी आमद जो इंतजार हुयो, नबीयन ऐलान पे कया त आखिरी नबी अचण वारो। आसमान ते मलाइकन पे ऐलान कया त सरदारन जो सरदार मोहम्मद मुख्तार अचण वारो। नव महीना सोना हबीब पंहिंजी अमड़ जी जल जे पाक पेट में रहिया। घणा महीना? 9 महीना। पहिरीं रजब ते जुम्मे की रात हुई, आकाए करीम पंहिंजी अमड़ जे पेट मुबारक में तशरीफ वठी आया। पो रजब का पो शाबान, रमजान, शवाल, जुल्काद, जुलहज, मुहर्रम, सफर, रबीउल अव्वल। 9 महीनो हुयो रबीउल अव्वल जो, जिनकी 12 तारीख हबीब करीम जन्म कर थिया। सुभान अल्लाह। जे रात हुजूर पंहिंजी अमड़ जे पेट में आया, नतक़त कुल्लु ताक़त कुरैश, कुरैश जा जेकी बि जानदार हुया, जानवर हुया, उन्हनि फसीह बलीग अरबी ॿोलीअ में ॻाल्हायो त मोहम्मद मीर बरकतूं रहमतूं खणी अचण वारो। कुरैशन जा जानदार सासी सादार, ये उठ घोड़ा, रिड्डू, बकरियूं, उन्हनि ॻाल्हायो अरबी ॿोली में त मोहम्मद मीर जो। हर मींहं में आसमान ते ऐलान थींदा, हर रात में जमीन ते ऐलान थींदा त हाणे अनकरीब मोहम्मद करीम अचण वारो महीनन मुबारक। सादतूं ऐं बरकतूं खणी मोहम्मद करीम अची रहियो। सीरत निगारन वो 9 महीना जेको हबीब करीम अमड़ जे पेट में रहिया, अजीब मौजज़ात लिखिया। इन 9 महीननि जी कुछ झलक तव्हांजे साम्हूं पेश करणु चाहियां थो। जंहिंमां मालूम इहो थिए थो
तो मदीने वारो साईं आम माण्हुनि वांगुरु नाहे हुजूर सारी कायनात में मुनफरिद ऐं निराले मकाम सुभान अल्लाह। अमा आमिना सां फरमायो जॾहिं आउं पंहिंजे नबी मोहम्मद करीम जे नूर सां हमल वारी थियसि, हर महीने में हिकिड़ो नबी ईंदो मूंखे ख़ुशख़बरी सुभान अल्लाह। अमां सां फरमायो त पहिरियों महीनो जेको रजब जो हुयो, रजब जे महीने में हिकिड़ी राति आउं सुतसि घर में, मूंखे निंड आई, ख्वाब में ॾिसी थी त हिकु मर्द कामिल वॾे कद वारो सुहिणी सूरत वारो जंहिंजे चेहरे ते नूर चिमके पियो, उनजे बदन मां खुशबू पई अचे, मुझे करीब आयो ऐं चवण लॻो त मरहबन बिक या मोहम्मद सुभान अल्लाह। ए मोहम्मद करीम तोखे मरहबा भली करे आई सुभान अल्लाह, भली करे आई सुभान अल्लाह। अमां सां फरमायो त मूं खां पुछो तूं केरु आहीं, कंहिंखे मरहबा थो चवे? आवाज आयो अबशरी या आमिनतो फकद हमलती बिसय्यदिल बशर। ए आमिना तोखे मुबारक हुजे, तुंहिंजे पेट में जेको ॿार आयो आहे इहो सभिनी इंसाननि जो सरदार सय्यदिल बशर, सभिनी बशर जो सरदार व फख्र रबियत व मुद। अरब जो कबीलो रबिया, अरब जो ॿियो वॾो मशहूर कबीलो मुदर। त चवण वारो पियो चवे त रबिया कबीलो ऐं मुदर कबीलो इन्हनि ॿिन्ही कबीलनि जो फ़ख्र उहो महबूब आमिना तुंहिंजे पेट में आयो आहे, आउं तोखे मुबारक ॾियण आयो आहियां। मूं चयो त हो कदावर जवान सोहिणी सूरत वारा आहीं केरु? जे सभिनी इंसाननि जो बाबो आदम आयो। सुभान अल्लाह। हिकिड़ी ॻाल्हि त इहा मालूम थी त आदम जहिड़ो आहे, चओ आदम तॾहिं त आयो न। आदम खे इल्म बि आहे। हाणे हज़रत आदम जी क़बर इराक में हिकिड़ी ठाहियूं वेठा आहिनि। इराक में जिते मौला अली जी मज़ार आहे न, नजब शरीफ में हज़रत अली साईं जो जेको कुबो ठहियल आहे, उन में 3 क़बरूं आहिनि। हिकिड़ी हज़रत आदम जी क़बर आहे, ॿी हज़रत नूह जी क़बर आहे, टी हज़रत मौला अली जी क़बर, 3 क़बरूं। ॿी रिवायत आहे त बैतुल्लाह शरीफ में काबे जे अंदर हज़रत आदम जी क़बर। टी रिवायत आहे त मस्जिद मुज़दलिफ़ा में जेका मस्जिद आहे, मिना में जेका मस्जिद आहे, उन में हज़रत आदम जी क़बर। वल्लाह पर हाणे किथे बि क़बर हुयसि, ख़बर पियसि त मोहम्मद मुस्तफ़ा अमड़ जे पेट में आयो आहे। तवज्जो कोन्हे। अलाए न ॻाल्हाइण जो चुप जो रोज़ो रखी आया।
हुजूर आया उमड़ जे पेट में आदम जी मजार खबर ना इराक में हुई, शाम में हुई या सरनदीप में हुई, किथे हुई मजार उनने के की खबर पैदा मना जे पेट में महबूब आया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह मजनो को तो नबी है भाई मजार में जिंदा है बी गाल ही मजनी को दी तो नबी जिते वणन चाहन वणी सकन ख्वाब में चलिया ज़ाहिर में टी गाल या त नबी के रब इल्म ॾिनो आहे। सुभान अल्लाह बेशक नबी मरंदा न वहाबी जो नजरियो आहे नबी मरी गया मिट्टी में मिली गया वहाबी असा सुन्नियन जो अकीदो आहे त हर नबी मज़हब में हजरत बीवी आमना साण के चवे तो त सय्यदुल बशर तुझे पेट में आ फख्रे रबिया व मुदर तुझे पेट में आयो आ। माना नबीयन के माजी जी भी खबर मुस्तकबिल जी भी खबर। सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह तुझी घर वारी तो सागत एकड़े बिस्तरे ते गंदा हमल साथी वई तो कोई खबर पंदिया तो पुट तो जांदी है वरी अल्ट्रासाउंड वाला उदाहरण था तो पुट आ जाती है सो दुखो करे लगे करे न लगे समझो था ना मिशन कदे सच्ची गाल करे कूड़ी गाल पर एतरो रुगे मिशन बुधाए थी तो पुट आ जाती है पर का एड़ी मिशन भी ठही है जेका बुधाए ते जमंदो जेरो रहंदो वडो थोड़ो मौलवी थींदो पीर थींदो हाफिज थींदो हाजी थींदो डॉक्टर थींदो मुल्ला थींदो मवाली थींदो एड़ी का मिशन बुधी एड़ी साइंस तरक्की कई है पर इहा मिशन है न ठही है जेका बुधाए त बारडो जेको नंढड़ो आ इहो मुल्ला थींदो या मवाली थींदो पी मां से चवंदा मुंहिंजो बच्चो पाकिस्तान जो सदर जी छे छा तो या अल्लाह सुजान आदम सोने के इहा खबर आ त ही जेको आमना जे पेट में बच्चो आयो आ यो सभिनी इंसानन जो सरदार आ ऐं रबिया मुदर कबीले वारन जो फख्र। सुभान अल्लाह समझी सुभान अल्लाह जी समझो या वरी समझाया अमा आमना साहब फरमायो जॾहिं ॿियो महीनो थियो शाबान केड़ो शाबान जो महीनो अमा आमना साहब जी फरमायो वलम्मा कान शहर सानी ॿियो महीनो थियो दखल अलैहि रजुल मूं वटि हिकिड़ो माण्हू आयो हाणे हिन में ईअं अमा नथी चए त को ख्वाब में मूं ॾिठो दखल अलैहि मूं वटि दाख़िल थियो मूं वटि आयो नालो जादई साहिब पढ़ गया मोहम्मद अली अंदर सुभान अल्लाह हे मोहम्मद अली आयो इनके अरबी में मां चवान दखल मोहम्मद अली फिल मस्जिद दखल मोहम्मद अली दखल अलैना असां दे दाखिल थियो असां वटा आयो निंड ते न निंड सुभान अल्लाह या बुधाया निंड में जाए दखल अलैना मोहम्मद अली असां वटि दाखिल थियो माना
चेहरा यूं जागदा यूं दिसूं था यो आयो अम्मा आमना थी चेत दखल अलैहि रजुलन एकड़ो मर्द मूं वट आयो वो यकूल यो पे चले अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह सदक ए अल्लाह दा रसूल आके सलाम इन्हें अचन वाले की खबर हुई था अमर के पेट में रसूलुल्लाह मदीने वाले जरूर जवाब देने होंगे क्या जो शक हिकड़ी रिवायत में हज़रत अब्बास आयो मदीने वाले साईं चाचो या रसूल अल्लाह हिकड़ी मुखे गाल तो बुधायो जने हमारा नंढड़ा हुआ पीघे में हुआ मां एक बड़े आले तवाजे घर आयो से चाचो बड़ो घर आयो से तवा पीघे में हुआ ताजो पीघो पानी पड़े पीघो लुटे पे पर लोडे वारो नजर न वो मां पे चित्ता ये दिसाती पीघो की तो लुटे अल्लाह कोई तेज हवा हुजे हवा दे लुटे की कोनो बरी जो सरात जो गुड़ो ही जो आंगुर खरीद चंद्र जाबे आजी आंगुर का चंद अमाजी आंगुर वो फल चंद्र अमाजी आंगुर वो चंद्र चंद्र अमाजी इशारे साहिब में सुभान अल्लाह रसूलुल्लाह चलो तरह के बुधायो सुभान अल्लाह सही फरमायो चाचा मुझो पीघो पाण न पे लुटियो जिब्रील लूटण वारो सुभान अल्लाह यो चंद्र मूसा गालियों पियो करे चंद्र के जाने इशारो दिया पियो यो मूसा कचरी करे अब्बास खुशी में मुझे भाई क्यों है नहीं शाना वारो पीघे में चंद्र सब गालियों करे हज़रत अब्बास खुश थियो सही पर मैं चाचा अन्या बदी जो दी गाल लगाए सुभान अल्लाह सुना बुद्धा सही पर मैं चले अम्मन दे पेट में हुई से तकदीर उनका कलम लो महफूज पे लिखन पिया उन्हें कलम का चिरा कमा पजे कलन सा अमर दे पेट में सुभान अल्लाह सुभान अल्लाह कलम लिखंदो आ कलम सनड़ो आवाज हर कलम लिखंदो आ के कलम मचा आवाज चिरड़ा जा ये देखे कलम लो महफूज आसमान में मथे लिखन जा अमर जे पेट में चिरड़ा अचण वारे नबी जो इल्म ही पेट वारे नबी जो ही जो मुल्ले की केड़ी खबर तो मुस्तफा जो शान छाए नबी जो मुकाम छाए उन्हें वो इल्म छाए इनके दिमाग में भूसो गुजरा पान जो था है तो समझन था जो जान लिया पान जो गंदा है ने बदबूदार है ने उनके हर पसरिया शिव नजर की कने वली इतराज नबी इतराज इमाम इतराज अहले बैत इतराज ओ मुल्ला साईं सवारई ये इतराज छत नबी जो शान है रमजान जो चंद्र ईद जो फिर बोले चंद्र मायू बनिक्यों चंद्र जो सुबह रोजा रखे थका
रमजान में चंड प्यारे से हिकड़ी माई रड़की ओ यो चंड बी वरी बार ने जो थोए पई ठोंका कुस हुन जो रड़की चंड तो उहे हथ ने गंद में भरियल ही करे चंड पई दिसे हथ में जो गंद हुई से ना गंदगी लगल से ना अम्मा चंड जाए एड़ो धप वारो चंड मुंह करे अल्लाह सजी जिंदगी चंद्र निठा दो पर एड़ो धप वारो चंड ओ निभागी चंद्र में धप कोने तुझे अत्तर में धप नबियन ते मुतजीन पैगंबर ते एतराज उनके इल्म जो इनकार उनके शान जो इनकार मौलाना ये तुझे हक में कब्बा अल्लाह जल्ल की शान में क्यों महीनो केड़ो शबा हमारी बरमन दखल अलैहि रजुल एक मर्द दाखिल थियो वो यकूल अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह कुल्तु लहु मन अंत मुझे मज़ो सलाम करने वाला इनके काल अना शीश आदम पुत्र शीश नबी कुल्तु लहु मा तुरीद मुझे छाए मुझे छोमारो ही चांदला तो सलाम करें काल अबशरी या आमिनत फकद हमल में बिसाहिब तवील वल हदीस आमिना मोहम्मद मुस्तफा के सलाम करना आयो या तो के खुशखबरी देना आयो या तो के वो बच्चों मिलो वादे को तावील हदीस जो इल्म लिखना वालो सोनो मोहम्मद इल्म वालो नबी तुझे पेट में सुभान अल्लाह वरी हमारे दिखियो महीनो थियो यो केड़ो मुझे था याद किया रमजान pero जब यो शाबान थियो रमजान हम फरमाती बमा लम्मा कान शहर सालिस दखल अलैहि रजुल क्यों महीनो थियो तो मुंह में एक मर्द आयो सुभान अल्लाह घर में एक मर्द वो यकूल अस्सलामु अलैका या नबी अल्लाह सुभान अल्लाह ए अल्लाह या नबी अल्लाह सलाम तो कुल्तु लो मन अंत मुंह पूछो मासूम के ऐ सलाम करने वाला के रही काल अना इद्रीस सुभान अल्लाह मैं इद्रीस नबी ऐ अहले सुन्नत जो की दुआ हज़रत इद्रीस चौथे आसमान सुभान अल्लाह चौथे आसमान दे इन्ने के किए खबर पई तो मोहम्मद मीर अमर दे पेट में आयो सुभान अल्लाह समझोदा कौन दस हां अना इद्रीस मां नबी इद्रीस आया कुल्त मा तुरी छाते लाया हो केड़े मकसद दे लाया हो काल अबशरी या आमिनत सुभान अल्लाह या मना तो की बिशारत है खुशखबरी देना सुभान अल्लाह केड़ी फकत हमल बिन नबी रईस रईस नबी तो वक्त तुझे पेट में आयो उन्हें जी जो मुबारक दिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह रईस ता सिंधी में गालाइंदा अल्लाह रईस बरी बरी करे रईस खुश है रईस सब किथे चलो ना रईस चलो सरदार वडो मत करो वडेरो ऊंचे शान वारो उन्हें के रईस सरबो
आजकल हर की में शौक कर रहा हूँ रईस सटाने रईस कांडे रुका रईस किर रुका रईस चिप रुका असल में रईस सिर्फ वो है रईस अरबी लफ्ज़ रईस सिर्फ वो है सरदार के चंगे मुर्श के बड़े शान वाले के बड़ी अजमत वाले के नबी इद्रीस तो चवे तो मामिना नबी जो रईस तुझे पेट में आया के सलाम हे चांडियन जो रईस हे सूर्यन जो रईस हे जमाल जो रईस हे कोसन जो रईस हे नबियन जो रईस ए मुलो रिचावा नबी जी इज्जत बने भाज हां जी इकडे दगवे भाई ओ मीरपुर वाले कयो जसू जे मुखे नजर अची जे मानु हाथ सुभान अल्लाह नबी ये गुस्ताख की गोली ए आमिना तो के मुबारक ॾियण आयो आहियां जो तुझे पेट में नबीयन जो रईस वरी मां साहब फरमाए थी त चौथो महीनो ॾिठो शवाल जो वलमा कान शहर राबि दखल अलैहि रजुल वहुव यक़ूल अस्सलामु अलैका या हबीब अल्लाह लगे तो नबीयन जो अकीदो असां सुनन वारो ऐसा चवंदा आहियूं या रसूल अल्लाह या नबी अल्लाह या हबीब अल्लाह मुंह पूछो मन ओ सलाम करने वाला तुम के राई काला अननू ओ अमना मानू नबीउल्लाह कुल तुम मा तुरीद ए नुआ छो केड़े मकसद से आयो काला अबशरी आमनतो फकर हमें बिसाया मसरे वल फतू आमिना तो के मुबारक देना आयो है जो मदद न आई फक्त होने वालो नबी तुझे पेट दिया मदद वालो फक्त वालो सो वालो कामयाबी अमाना थी सके क्यों यानी उन नबी जी मदद कई भी या वो नबी पंहिंजे उम्मत जी मदद मदद वारो जी मिसाल मुझे हथ में किताब तव्हां चवंदो साईं किताब वारो हाणे किताब इहो पंहिंजे लाइ लिखियो आहे पंहिंजे फ़ाइदे जे लाइ या तव्हांजे फ़ाइदे जे लाइ थी सघे थो आहियां किताब वारो पर इहो किताब पंहिंजे फ़ाइदे में या तव्हांजे फ़ाइदे में मदद वारो आहे उनजी मदद थींदी ओत में हुनैन में बदर में खैबर में उनजी मदद वरी इहो नबी पंहिंजे गुलामन जो भी मदद उम्मती के कंडो पैर में लगे मुझे साईं सॾु करे त सॼण
जिया जिया चले बेचारा जो चारो वो घोट मदीने فلما كان الشهر الخامس जॾहिं पंजो महीनो थियो दखल अलई रजुल मूं वटि हिकिड़ो माण्हू दाख़िल थियो वहुव यक़ूल अस्सलामु अलैक या सिफ़वतल्लाह ओ अल्लाह जा चूंडियल قلت له من انت مو پوچھو ماس سلام کرنے والا تو کیرا قال انا هود ما نبی سگورو هود ویا کل ما تريد مجھے ماس छो आयो अचण जो मक़सद कहिड़ो आहे قال ابشري يا آمنة فقد همت بصاحب الشفاعة العظيمة في اليوم الموعود आमिना तोखे मुबारक ॾियण आयो आहियां तुंहिंजे पेट में उहो नबी आयो आहे जेको क़यामत जे ॾियारे शफ़ाअत अज़ीम जो सुभान अल्लाह वॾी शफ़ाअत बख़्शण वारो सुभान अल्लाह जॾहिं सवाल रख नबी पैगंबर खे जवाब ॾेई छॾींदा वाह असां शफ़ाअत न पुॼे नफ़्सी नफ़्सी अदा थे असांखे असांजे सिर जी आहे असीं तव्हांजी मदद न कंदासीं उन ॾियारे ते पूरी उम्मत जे तर्जुमानी करे मदीने वारो मीर अल्लाह सां ॻाल्हाईंदो रुठल लभ खे राज़ी कंदो उम्मत खे छॾाए आमिना वो शफाअत अज़ीमा जो मालिक मोहम्मद मीर तुझे पेट में आयो आहे हूद तोखे मुबारक सुभान अल्लाह सुभान अल्लाह हूद खे ख़बर हुई त मोहम्मद शफाअत जो मालिक नबी जो अक़ीदो आहे मदीने वारो शफाअत कंदो हिकिड़ो माण्हू जो मूंखे मदीने शरीफ़ में मिलियो मस्जिद नबवी में हरम सुभान अल्लाह मूंखे बाह में वठी ॾींदे दिल पर साईं तूं ई ज़ोर सां कदा वठो सुभान अल्लाह खुदा ख़ैर करे दिल पर साईं तूं ई जा मूंखे जो हा मां नालो त करम लाइ पर माण्हू ईअं सॾींदा आहिनि सुभान अल्लाह माण्हुनि खे चवंदो त नबी शफ़ाअत कंदो कुझु कोन थींदो नबीअ मज़ा तूं बि गुमराह आहीं ॿियनि खे बि गुमराह जो करी नबी जे आसरे न वेहिजो मथां जो नबी शफ़ाअत कंदो पंहिंजी खोटियो पंहिंजा अमल कयो को फ़ाइदो थींदो मूंखे बि चयो जो अरबी पढ़े नहीं मां हिते 25 साल थियन जिते में रहंदो आहियां मुंहिंजा बच्चा नंढा हिते जा आहिनि असां अरबी घर में ॻाल्हाईंदा ई अरबी मुंहिंजो हाँ मूं बस बैठी वियासीं मस्जिद नबवी शरीफ में ही बंद कटे रहे उन्हें ते लिखियल आहे शफ़ाअती लिअहल कबाइर मिन उम्मती मुंहिंजी शफ़ाअत उम्मत जे कबीर गुनाहगार जो पढ़ने जी माना कर अरबी जानी तो माना कर दुआ पट्टियों सुभान अल्लाह
तान जी माना सही न कई तू माना कर कि मुझो भाव आए जिते भी मस्जिद जो पेट मां पेश मुझे उन्हें का कुछ जैसे ही माना छा मुझे ना लिया वरी अन्या तई बतो वञो ना मस्जिद नबवी में ये जरूर पढ़जो वरी बंदो छेला सोन जे पानी से लिखला इन शफाअती यौमल क़ियामत हक़्क़ुन फमन लम युमिन बिहा फलैस लहा क़यामत जे वाले मुझी शफाअत हक़ पर जेको उन्हें ते ईमान में छोड़ के उन्हें शफाअत कंदुस जो मुझो ईमान मुझो नबी मुझी शफाअत कंदो मुझे बुरी दर्जो मुझे सुन्नत जो असली शफाअत थी लिखो दियो बाकी न को तू मनी न को तो वारो पेटे मां मने ताली थींदी तू कि माई या कुछ भाग हम तस्दीक फोटो खड़ी गड्डो गड्डो मुझे फोटो मन पिणे का ना दे का कुछ नहीं माना जे शफाअत ना दियो जिते लिखो छो बिठो मस्जिद में कायो छो अजब उम्मती थी करे पंजे नबी के शान को घटाइण की कोशिश करे जेको शान मदीने वाले के वटई छडियो उन जो पर जन के अंदर के मोर मोकले मोर उनके का समझ में नहीं दिए बेशक बरकत मुझे रे औलाद अल्लाह का शुक्र असा मदीने वाले थे शफाअत के केड़ा मन्नदा इंशाअल्लाह मां यकीन खुदा की शफाअत इंशाअल्लाह ऐसा फरमाइन था मुझी शफाअत ये थी जो जन के दोज़ख जो आदम मिली भी हो तो उनके चलाए वरी मुजरम के सके मौला मुझे उम्मती और कोई वक्त भरती बे मशर जो मैदान तई जिनके पढ़े के चला खल वटी जरूरत में पहुंचाई वटी सुभान अल्लाह रब के अज़ीज़ मालिक मुझी उम्मत रब में जो हबीब तो जान तो वाली खल्क तुझी आदि के बड़े ऐसी नहीं जो दो देखो जो दारो और मलाइका वो चलो या रसूल अल्लाह तमाम अल्लाह जे कावड़ जे लाए पंजे उम्मत जो को एकड़ो मानू जहन्नम में कोन चलाए के चलाए सुभान अल्लाह जे देर पई कावड़ हुजे ता जो उम्मत मां के देर कावड़ हुजे एकड़ो बेड़ो कोन चले तो हाणे नहीं चलाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हां मसरा आई है चंद्रा इब्ने चंद्रा बाकी ही जमात मुझे नबी सोने की शफाअत की मन्नत करिया हजरत सैयदना हूद अलैहिस्सलाम जो जे अमना मुबारक थे वो नबी को आयो आज को क़यामत के ॾियारे शफाअत अज़ीम जो मालिक सुभान अल्लाह नबी हूद जो अकीदो मनबो या डीजल मुला जो अकीदो हूद अलैहिस्सलाम ये तू असली न तो कलाई हूद अलैहिस्सलाम जो अल्लाह सच्ची तो मुझी आई शोरो आई सिंधी है मुझे परेशान है
मदीने वाले साईं की शफाअत मनो था न इंशाअल्लाह ताजी शफाअत थींदी इंशाअल्लाह हां बताओ त हूद नबी जो अकीदो सही या मुले जो अकीदो सही दूध अलैहिस्सलाम जो दूध अलैहिस्सलाम सुभान अल्लाह हम फरमाया 6 महीनो थियो केड़ो थियो उन महीने में लम्मा कान शहर सादिसो दखल अलैया रजुल वहुव यक़ूलु अस्सलामु अलैका या रहमतल्लाह अमते सलाम जे अल्लाह जी रहमत सुभान अल्लाह कुल लो मन अमाम जो मना के सलाम करवावा के قال انا ابراهيم الخليل الله جو خليل ابراهيم يا قلت له ما تريد خليل السعودية جوا قال بشري يا آمنت فقد همت بالنبي الجليل बड़ी अज़मत वाले नबी जी अम्मा तो के मुबारक हो जो मोहम्मद अमीर जी के सुभान अल्लाह सुभान अल्लाह अजीब ॻाल्हि अम्मा चई त जेॾीमहिल खूह ते पाणी भरण वञा न पाणी मके जा खूह गहरा 300-400 फुट हेठि पाणी हाणे 600 फुट खां वठी डोल छिके बाटली छिके कोला चढ़ी वञे न अमा फरमाए जेॾीमहिल खूह ते मां वञा पाणी भरण जे लाइ त पाणी करे वारो कपुल ते मथे मोहम्मद मीर जी हिमड़ के डोल छिकण जी तकलीफ़ न थे पानी पानी मां फरमायो त पत्थरली ज़मीन हुई पत्थरा नोकदार चुंबन वाला पत्थर सख्त पत्थर पर जेॾीमहिल मां पेर रखां त मक्खण वांगुरु डरंद अमा फरमाए कि मंझंदि जो कारो गर्मी में ॿार निकितसि गर्मी में उस हुई निकिरणो ॿार त ओचितो मथों ककर अची वियो छा कॾहिं कॾहिं मूंखे तजुर्बो थींदो आहे काड़े में नंढड़ी ककरी अची वञे या वरी को वण जो पाछो मिली वञे ॾाढी राहत गर्मी में काड़े में उस में माण्हू तपश में चले पियो वरी मथो छांव अची वञे केॾी फरक मिलंदी आहे अमा फरमायो मां सम्झो त इत्तफ़ाक़ सां करायो आहे पर जाॾे मां वञा ताॾे ककर करो हले करो भर भरमा ओल करो ओल अमा साथे करो सजे अमा खादे करो खाओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान फरमायो जने सत्सो महीनो थियो गाँव जो केड़ो में जी लम्मा कान शहर साबित दखल अलैहि रजुल वहुव यक़ूल अस्सलामु अलैका या मन इख्तारहु तो ते सलाम मुझे ओ ज़ात जेके रब पसंद कयो रब के सुभान अल्लाह ॾिसो तोखे पुट 10 पुट बच्चा त 10 बच्चा आहिनि हिकिड़ो पुट वरी को ॾाढो वणंदो जी दिलि खां पुछो दोस्त यार
कचहरी वाला खोड़ है को दिल के वणंदो आए हजरत नबी सगोरो जो चले अम्मा आमिना तुझे पेट में हुआ आई आज को रब के बड़ी रब के चूम जो सुभान अल्लाह कुल तो मना तू के रही चवण लॻो अन इस्माईल सबी इस्माईल ज़बीहुल्लाह किया आयोई जिया बिशरिया मिन्नतो फकत हमें बिन नबी रजील मली सुभान अल्लाह ए आमिना तो के मुबारक लेण आयो आया तो वटे एड़ो जो आयो आज को सभिनी का वधीक अफजल बाए हडदी का वधीक सुहिणो सुभान अल्लाह सुभान अल्लाह रजीह अली हुस्न बिन किस्मन हूंदो हिकिड़ो हुस्न सबी ॿियो हुस्न मली सभी सुबुह जे में सिज उभरण घर में सुहाव थींदो आहे न अच्छा रोशनी थींदी आहे केॾी वणंदी आहे इन खे सभु अथव हुस्न सभी हुज़ूर फरमाया त हज़रत यूसुफ जो हुस्न सभी हुयो मुंहिंजो हुस्न मली सभी हुस्न वारो जेको हूंदो आहे न उनखे ॾिसो त सुहिणो लॻंदो हिकिड़ो भेरो ॾिसो ॿ भेरा ॾिसो दिलि भरिजी ॾिसी ॾिसी दिलि भरिजी पर हुस्न मनी हुनखे चइबो आहे जीअं ॾिसो तीअं प्यास वधे जीअं ॾिसो तीअं सिक वधे जीअं निहारियो तीअं इश्क वधे लहो नचे दिलि न भरिजे मदीने वारो हुस्न मली खे नबी सगोरो इस्माईल ज़बीर वेठे आमिना एड़ो बच्चो तुझे पेट में आयो एड़ो हसीना जो दुनिया में ॾिसंदी दिल कंदी न भरे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मिठा माही मली सदा में सिज जहां सजियो जो मिठा सदा में सिज जहां सजियो सवारी खानी छड़ो जेको ये लिखो के किताब वो जाने जाना वो शाये हसीब चेहरो अयान लबड़ा दुल्हन में गुलाल ولما كان الشهر الثامن अठो महीनो ॾिठो कहिड़ो अठो महीनो सफ़र महीनो أما فمن دخل علي رجل ويقول السلام عليك يا من خيرة الله ओ अल्लाह जा चूंडियल तोते सलाम मुझे मजूके ऐ सलाम करण वाला चवण लॻो अना मूसा बिन इमरान सुभान अल्लाह किया चढ़ो अकाला बशरिया आमिनत फकत हम तेरे बिमयंजिल अलैहिल कुरान
आमिना तो के मुबारक देना आयो आया तो वो बच्चों आयो आदे ते कुरान जिंदो सुभान अल्लाह हज़रत मूसा की खबर हुई कि मोहम्मद मीर छेपियो ये सारे कुरान सुभान अल्लाह अमा फरमाए तो नाम वही नहीं बीठो दियो सुभान रब्बिल अव्वल जो ये नालो तो चेहरा टिकी दा मुक्की दा बोल सुभान अल्लाह ولما كان الشهر السابع دخل علي رجل اما فرمانا امي بيठो हिकड़ो मर्द आयो वह يقول السلام عليك يا خاتم رسولillah ए हड़नी नबी अंदे पुजारी वाला नबी तो दे सलाम सुभान अल्लाह मिर्ज़े कादियानी जो नकुलाए नबी सल्लल्लाहु सुभान अल्लाह हां मिर्ज़ो मलूम ने बोले तो मैं नबी आया मिर्ज़ो गुलाम कादियानी मलूम चवे तो मैं नबी आया पर ए नबी से रोनी सारुल्लाह आयो जे तो हमना कोण को नबी आयो आखिरी नबी अने को नबी तो ही मुंह पूछो मास मन अंत अमा के आयो काल ईसा इब्न मरियम ईसा मरियम आया मुंह पूछो छो आयो काल अबशरिया आमिना तो फकद हम बिन नबी मुकर्रम व रसूल मुअज़्ज़म सुभान अल्लाह नबी मुकर्रम रसूल मुअज़्ज़म सुभान अल्लाह कुर्बान की साथ से लफ्ज़ सुभान अल्लाह नबी मुकर्रम रसूल मुअज़्ज़म अमम आयो तमा के मुबारक देना आयो सुभान अल्लाह वो नबी थींदो वज़ाल अनकल बुऊस वल इना वसक़म वल अलम ए आमिना तुंजा गम दुख दर्द तकलीफूं तुंजो लई नहीं तुझे बच्चे दी उम्मत जा दर्द लाया सुभान अल्लाह हाय हाय आयो नबी सलारो सरदार ने सरदार जो सरदार अल्लाह सदो इसरार वो बदनी मिठो होता हमारी गली गई है बता ओ जे जिते ताजुआ में नबूवत जी क़यामत ताईं रिसालत ओ नबी में जो सालार जो नबी में जो सालार नबी में जो सालार ओ मदनी में जो सोने सिफत वारो जे आशिक जब जन बिठो से आशिक जन बिठो सच्ची ॿुधायो तव्हांखे मदीने वारे जो इश्क़ आहे लिठो ओ सोने सिफत वारो जे आशिक
आज गुसारो सोहना जो मदनी मिठो मदनी मिठो अल्लाह जो सिरारो चपड़ा छोड़े ओ खंडर सिरी आई माखी खोले वही से गुजारा ओ मदनी मिठो मुख्तार मदनी मिठो मलायो तमन्ना पूरी सोने नबी की मोहब्बत सीने में रखो गुलाम दिल पर नबी की दिल सब कयो खुदा को कसम से हर रास उम्मीद वो नबी आयो जेको गम अलम दुख परेशानी लाए उन महबूब सां मोहब्बत रखबी उन आका जो मिलाद मल्हायो मिलाद महबूब जो मिलाद महबूब जो मिलाद चले वाला चली चले वाला चली मिलाद जिंदाबाद महबूब बजे फूल पवीला में पानी कई आजाद हुई फूल बजानी नाद में पानी कई आजाद हुई भाई सुर सजो सुर थी तो आजाद थी मनाइंदासी इंशाअल्लाह ऐं जिते मिलाद जी महफ़िल थींदी इश्क वारनि सां सॾु थींदो लपई हाज़िर थींदी हिकिड़ी दावत पंहिंजे माण्हू वटि पायो 23 ॾींहुं रबीउल अव्वल जी शाम 24 जी फज़लाबाद शरीफ़ जो ॾियारो मदीने वारे जो मीला वणी न वणी इंशाअल्लाह कल गरजी सोने इंशाअल्लाह बारकल्लाहु ली फिल कुरान अज़ीम नबनी वय्या फीही मिन आयात व ज़िक्रिल हकीम
أقول قولي هذا أستغفر الله العظيم لي ولكم ولسائر المسلمين فاستغفروه إنه هو الغفور الرحيم.